अस्सलाम वालेकुम। अस्सलाम वालेकुम। अस्सलाम वालेकुम। पंहिंजो आया तव्हांजो पंहिंजो असलम आज़ाद। दोस्तों किंजर टीवी तव्हां यूट्यूब चैनल जेको तव्हांजे स्मार्ट स्क्रीन ते तमामु जल्द बेहतरीन खां बेहतरीन प्रोग्राम खणी अची रहियो आहे, जिन में मन अंदर जा अहवाल प्रोग्राम तमामु पुराणो प्रोग्राम आहे जेको 2 साल अॻु में हली रहियो हो, पर कुछ पंहिंजी ज़ाती मसरूफ़ियतनि सबबु उनखे असां ब्रेक करे छॾियो ऐं हाणे वरी उन साॻी प्रोग्राम खे असां नए अंदाज़ में तव्हांजी स्मार्ट स्क्रीन ते किंजर टीवी यूट्यूब चैनल तां खणी करे नशर करे रहिया आहियूं। उम्मीद आहे तव्हांखे ज़रूरु। खां अलावा ॿिया काफ़ी प्रोग्राम्स आहिनि जेके असांजी टीम जे ज़हन में आहिनि, उहे बि जल्द इंशाअल्लाह असां पंहिंजी स्मार्ट स्क्रीन तां जल्द तव्हांजे साम्हूं शेयर कंदासीं। थैंक यू। तो गाइस अस्सलाम वालेकुम। आया कायनात मला ये मुंहिंजो भाउ असलम आज़ाद। इन चैनल आहे यूट्यूब आईडी किंजर टीवी जी। उनके लाइक कयो, सब्सक्राइब कयो। तव्हां वॾी वॾी महिरबानी। थैंक यू।